अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असां जंहिं तारीख़ साज़ शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं, अॼु उन जी सालगिरह आहे, काज़ी फैज़ मोहम्मद साहब। काज़ी फैज़ मोहम्मद साहब जिन जो ताल्लुक़ नवाब शाह ज़िले सां हो। हलाणी में रहंदा हुआ, हलाणी में ॼावा, पर प्रैक्टिस पाण नवाब शाह में कयनि। संदन ज़िंदगी जे सभिनी मामलनि ते अॼु ॻाल्हाईंदासीं। असांजे स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि साईं रसूल बख्श पलीजो साहब, सिंध जो ॾाओ, सिंध जो क़ौम परस्त लीडर। साईं नज़ीर मेमन साहब जिन पाण पाणीअ जा ॼाणू सुञाणा वञनि था, पाणी जा पार्कूं सुञाणा वञनि था, पाणी ते मार सम्झा वञनि था, पाण बि सियासी रफ़ीक रहिया आहिनि साईं काज़ी फैज़ मोहम्मद साहब जिन जा। मुंहिंजे खाॿे ते काज़ी जावेद साहब कंहिं तारुफ़ जो मोहताज कोन्हे, संदन फर्ज़ंद आहिनि काज़ी साहब जिन जा। ऐं उनखां पोइ उस्ताद फ़तह अली ख़ान, पाकिस्तान जो ॼातल सुञातल फ़नकार, उस्ताद ॻाइणो, संदन बि ताल्लुक़ रहियो आहे काज़ी साहब जिन सां, जिन ते असां फ़र्दन बहस कंदासीं। साईं पलीजो साहब, काज़ी साहब जंहिं इरा में पॉलिटिक्स कई, तव्हां उन इरा में एक्टिव हो, तव्हां काज़ी साहब जे पॉलिटिक्स ते कीअं नज़र विझंदो? असां काज़ी साहब सां गॾु हुआसीं सिंध हारी कमेटीअ जे सिलसिले में। पाण मरकज़ी कमेटी जा मेंबर हुआ, आउं जल्दी उते थियो, असांजो अॻुवान अदब जतोई साहब हो। इहो कहिड़े ज़माने जी ॻाल्हि आहे? इहा ॻाल्हि 52 जॾहिं इलेक्शन थी हुई शहदाद कोट कंबर में, नवाब साहब चांडियो, उन जे तक में रवी ख़ान चांडीअ में उनजो पोटो बीठो 1952 में इन दौर उते वॾो मार्को थियो। हिकिड़े पासे हारी ऐं ॾुखिया पार्टी हुआ, ॿिए पासे सरकार हुई, यूसुफ हारून भाई हो, खोड़ो साहब हो, काज़ी फज़ला हो, सॼी गवर्नमेंट हुई, ॿिए पासे असीं हुआसीं। असां इलेक्शन में उनखे मारे वियासीं, पोइ असांखे बंदि करे वेठा हुआसीं, सभु काज़ी साहब बंदि पियो, असीं बंदि पियासीं, ग़ुलाम लगारी हो, असांजी सॼी फ़ौज जा कटक हुआ। हिकिड़ो मार्को हो, हिकिड़ो तारीख़ी यादगार मुक़ाबिलो हो, गॾु हुआसीं, पोइ सॼी ज़िंदगी कटे रहिया आहियूं। काज़ी साहब वाहिद सिंध मां, या ॿिया बि दोस्त हूंदा, पर जेको उन ज़माने में सीनियर वाइस चेयरमैन हुया अवामी लीग जा। नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान 71 में जो टुटो, त उनखां पहिरीं अवामी लीग मेजॉरिटी सां पाकिस्तान में 70 वारियूं इलेक्शन्स खटी आई, ऐं काज़ी साहब सीनियर वाइस प्रेसिडेंट हुया अवामी लीग जा। तव्हांजे ख़्याल में त ॿिया बाक़ी सभु पीपुल्स पार्टी या हिते लोकल रहिया, हुननि पंहिंजो ताल्लुक़ अवामी लीग सां रखियो, इन में तव्हां ज़ाती तौर ते छा था सम्झो त हुननि जी छा हिकमत अमली हुई? वतन दोस्त सियासत जो उन दौर में महराज हुई अवामी लीग जी जुरत, दलेरी, साबित कदमी। ख़ुदि सुरावर्दी जो माण्हू बि ईअं डगमगी अची वियो। और इहो जेको हो इन दौर जी जेका बंगाली सियासत, उन खां अॻु में मौक़े परस्त माण्हू घणा हुआ, सॼो राज लश्कर नाज़िमुद्दीन बि अहिड़ो माण्हू कोन हो। पर मुजीब जी सियासत जेका बावजूदि हुनजे तमामु वॾनि डिफेक्ट्स जे ऐं हुननि जा ॿिया तहलकात वग़ैरह ई हुओ, पर उहो ॿियो तंहिं करे उन वक़्तु इन खां बहितर को साथ हो ई कोन, अवामी लीग खां बहितर साथ ॿियो कोन। असां नज़र जी तरह वधीक क़रीब हुआसीं भाषानीअ खे, पर भाषानी साहब जूं पॉलिसियूं कॾहिं कमज़ोर हूंदियूं, कॾहिं बीह रहंदो हो, कॾहिं ओचितो वरी ॿी ॻाल्हि थींदी हुई, तंहिंजे करे इहो बहितरीनु साथ हुन वक़्तु असांजा उन सां क़रीब तहलकात हुआ। सही पर न, अवामी लीग में ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि में छा फ़र्क़ु हो? छो तॾहिं असां सम्झंदासीं काज़ी साहब जी सियासी पुख़्तगी उन मां ज़ाहिर थींदी। अवामी लीग जो तॾहिं जेको प्रोग्राम हो 6 नुकात जो, त छा उहो 6 नुकात जो प्रोग्राम कोन हो जेको उहो खणी आयो ऐं उनखे इनफ़रादी रखियो? पाकिस्तान जो बुनियादु पियो 40 में, हिननि सभिनी कूड़ कयो त 45 में हुनखे अमेंड कयो, जेका कॉन्फ्रेंस घुराई हुई लेजिस्लेटर्स कॉन्फ्रेंस, उहा बॉडी कान हुई त पाकिस्तान जी 1940 रेज़ोल्यूशन में अमेंडमेंट करे। तंहिं करे पोज़ीशन बंगालियुनि जी ॿिया हुई, असांजी ॿिया पोज़ीशन, अॼु बि इहा पोज़ीशन त जंहिं पाकिस्तान में असीं गॾु थिया हुआसीं, जंहिंजे बुनियाद ते जदोजहद हली, उहो पाकिस्तान अञा ठहियो ई कोन्हे। उन्हनि जी ॿिया पोज़ीशन हुई, काज़ी साहब जी ॿिया पोज़ीशन हुई, त जेका मंज़िल हुई उन ते अञा असीं पहुता ई कोन्हे। चलो कि वो मंज़िल अभी नहीं आई, त उन करे हू उन साबित क़दम हुआ त 1940 जे रेज़ोल्यूशन मुताबिक़ हीअं थियणो हो त पहिरीं इंडिपेंडेंट एंड सॉवरेन, आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार नेशनल होम लैंड्स, क़ौमी वतन ठहणा, क़ौमी वतन स्टेट, उन्हनि खे गॾु थी बि पंहिंजो आइन ठाहिणो हो। उन आइन लाइ आइन साज़ असम्बलीअ जे लाइ मैंडेट ठहियो ई कोन, इलेक्शनूं थियूं कोन,
जेके माण्हू बीठा हुआ कॉन्स्टिट्यूशन असेंबली में उहे त 1945 जी चूंडनि लाइ बीठा हुआ, चूंडूं करण लाइ बीठा हुआ। को नओं पाकिस्तान वेही उन पारां पंहिंजा अख़्तियार वठी मैंडेट वठी ठहण वारो कोन थियो। दरअसल तव्हां जेकॾहिं सोच कंदो त 1970 जे आइन खे बि को मैंडेट कोन हो, इन लाइ ख़ासि इलेक्शन थियणु खपंदी त बाबा हाणे पाकिस्तान अॻूणो वियो हलियो, उन जाइ ते मेजॉरिटी अॻे बंगालियुनि जी हुई, हाणे मेजॉरिटी हिननि ॾियारनि जी अची वई आहे। तव्हीं छा था चओ, तव्हांखे कहिड़ा नुमाइंदा खपनि? मुमकिन आहे भुटो साहब ई न चूंडिजी अची आहे। हिननि सभिनी तव्हांजे नुमाइंदनि अॻियनि चूंडियल नुमाइंदनि हे कारनामा कया आहिनि जेका तव्हां कारकर्दगी ॾिठी आहे। त शुक्र अलाह जो शुक्र आहे जो पाकिस्तान बची वियो। हिननि जेकी कयो हुनजे अॻियां हो, हे रत जूं नदियूं वहनि। हाणे तव्हां साॻियुनि माण्हुनि खे पंहिंजो नुमाइंदो करियो था। मुमकिन आहे हिकिड़ो ई माण्हू उन रिकॉर्ड जे बुनियाद ते वोट खणी न अची सघिया नई कॉन्स्टिट्यूशन असेंबली लाइ। तंहिं करे उन वक़्तु उहो जेको मौक़फ़ हो उनजे बुनियाद ते हुओ आहे त पाकिस्तान सही बुनियादनि ते हलणु खपे, जमहूरी बुनियादनि ते हलणु खपे। ये मौक़े पर सियासत, ये आर्मी जो दख़ल, ये साम्राज्य सॼे मुल्क ते कब्ज़ो करे वेठा। उन हालत में, उन वक़्त जे हालतुनि में सवाइ अवामी लीग जी ॿी का पार्टी कान हुई जा उनजी मसइलनि ते हली। त माना इन जो मक़सदु इहो वठूं साईं त छा हो त पाकिस्तान जो मक़सदु 1940 जी करारदाद जेको अञा ताईं लाहौर में यादगार पाकिस्तान ते लिखियो पियो आहे, जंहिंमें जीअं तव्हां चयो त स्टेट्स हुयूं, रियासतूं हुयूं ऐं उन्हनि खे पंहिंजा पंहिंजा फ़ैसिला करणा हुया। उन तां आउं कदे कलाम कयां उन में उहो फ़ैसिलो बि थी सघे थो त गॾिजी हिकिड़ी स्टेट ठाहियूं, पर उहा कहिड़नि बुनियादनि ते हुजे, मर्कज़ जे घणा खाता ॾियनि। पर मां जेको अर्ज़ु थो कयां त शेख मुजीब रहमान जी अवामी लीग जो छनुकात प्रोग्राम एक्चुअली 1940 जे करारदाद जो रूह हो। एब्सोल्युटली। तंहिंजे करे माण्हुनि हुनखे सपोर्ट कयो बंगाल में, ऐं बंगाली छो त सियासी तौर ते एतिरा सुजाॻ हुआ जो उन्हनि इहा ॻाल्हि सम्झी। ऐं असां ॻाल्हि पिया कयूं काज़ी फैज़ मोहम्मद साहब जे सियासी पुख़्तगी ते, बिल्कुलु। त हुननि पंहिंजी पुख़्तगी इहा रखी जो 1970 में बि जॾहिं बीठा त अवामी लीग जे टिकट ते बीठा ऐं हुननि क़ौमी असेंबली में मोरो जे तक तां उन ज़माने में हाकिम अली ज़रदारी साहब जे मुक़ाबले में बीठा हुया ऐं रब इन करे बीठा त सिंध जो मफ़ाद हिन में हो त छनुकात अचनि त 1940 वारी ॻाल्हि थिए जीअं सिंध खे घणा हक़ मिलनि। बिल्कुलु सही। पंहिंजो नज़ीर मेमन साहब, तव्हां महिरबानी करे काज़ी साहब जे सियासी पुख़्तगी ऐं संदन ज़िंदगी ते जेको तव्हांखे ख़बर आहे ॿुधायो। साईं, आउं त हुनखे 1949 में लोकबड़ा स्कूल नवाबशाह में पढ़ंदो हुउसि। उते असांजो हेडमास्टर ख़्वाजा साहिबु हो, सो हिकिड़ो असांजो फंक्शन उन में हुनखे घुराई। पोइ हुनखे साईं खे मौक़ो ॾिनो तक़रीर जो त तव्हां तक़रीर कयो त हिन उते जेका ॻाल्हि कई सा कई त सिंध जे हारियुनि जे लाइ त हिन वक़्तु सिंधियुनि जे हारियुनि ते वॾो जबर आयल आहे। इन करे त जेके बि ज़मीनूं सिंध में आहिनि उहे ॿाहिरियां माण्हू जेके अचनि था पिया उन्हनि खे क्लेम में ॾियणी थियूं पवनि, जेके न ॾियणु घुरिजनि। जेके असांजे सिंध जो हारी जेको असुलु आहे उनखे ॾियणु घुरिजे। इहा 49 जी ॻाल्हि अथव। लोकबड़ा स्कूल नवाबशाह में साईं पहिरीं तक़रीर कई। उन खां पोइ मां हुन खां मुतासिर थियुसि ऐं आउं ख़ुदि उते लोकबड़ा स्कूल नवाबशाह में रहंदो हुउसि त हिन सां वास्तो थियो मुंहिंजो। उन खां पोइ मां वरी सेकेंड में एग्रीकल्चर कॉलेज में पढ़णु वियुसि। उन में बि असांजो सलाम वालेकुम वालेकुम ज़रूरु ऐं हुन वटि करणु वेंदो हुउसि। हिकिड़ो दफ़ो मौक़ो अहिड़ो आयो साईं हुनजी सचाईअ जी ॻाल्हि ऐं हुनजी जेका आहे उसूल जी तौरु तव्हां ॻाल्हि ॿुधायां त 1953 जी ॻाल्हि अथव, 52 जी हिकिड़ो हारियुनि जो जलसो हुयो। उहो हिन घुरायो, हिन ऐं मोहम्मद लाखे ऐं अब्दुल ख़ालिक आज़ाद इन्हनि गॾिजी सकंड शहर में। उते साईं जेम्स सैद खे बि दावत हुई, उहो बि आयो। ऐं पोइ जॾहिं जलसो थियो पियो त ओॾीमहिल साईं वारनि ऐं कुझु ॿियनि दोस्तनि चयो त उते हसन बख़्शा जेको महारापुर वारो आहे, हींअर जेके हुनजा पुट आहिनि शबीर अहमद शाह आयो हुए, उन्हनि जो पीउ हुयो, चयईं त प्रिज़ाइड हिन जी उहो करे। हिन चयो त न, हीउ हारियुनि जो जलसो आहे, हीउ सभु हारी आहिनि, हू हिकु वॾेरो आहे ऐं आउं इन खे प्रिज़ाइड करणु न ॾींदुसि। उन सां कुझु दोस्तनि जो इख़्तिलाफ़ु थियो। हिन पोइ तव्हांखे ख़बर आहे त असां जेके बि शागिर्द हुआसीं उन्हनि खे चयईं त बाबा पंहिंजी मॾी खणो ऐं थोरो पुठिते करियो त असां पंहिंजो पाण सां स्टेट ठाहे पंहिंजी इहो जलसो कयूं। इहा हुनजी मुर्सी हुई जो ओॾीमहिल हुन जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजे लेखे सां पंहिंजो जलसो जेको आहे सो धार हारियुनि जो करे ऐं वेठो। इन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ज़ाहिर थिए थी त काज़ी साहब बेसिकली इन ख़्याल जो हुयो त मिडिल क्लास जी लीडरशिप मथे अचे, इहो जेको वॾेरो क्लास आहे या जेको इलीट क्लास आहे उहो उनजे पावर खे डिमिनिश कजे त जीअं आम ऐं ग़रीब माण्हूअ जी जेका आहे सभु दादरसी थिए। तव्हां इहो चवणु था चाहियो। ऐं उसूल जेको आहे हुनजो पंहिंजो अहिड़ो हूंदो हो। हिकिड़ो इहो तव्हांखे मां मिसाल ॾिनो सकंड जो। उन खां पोइ मिसाल मां तव्हांखे काई साहिब जो ॾियां त जॾहिं खोड़े साहिब खे आज़ादु कयूं हिन मां परोडा एबडो मझां त
तॾहिं हिन कहिड़े सन जी ॻाल्हि आहे? इहा साईं आहे 54-55 जी ॻाल्हि आहे। ऐं उन दौर में जेको आहे सो हिनखे आज़ादु कयूं, जेल में हो, पर पोइ एबडो खां धार करे पोइ हिन खे जेको आहे सो चवंदा आहियूं सांगड़ मां बेंदुसि जो मरहूम ग़ुलाम वसाण जेको हो सो उन जो असरु हुयो उन ज़िले में जो पाण उतां लिखियल में वेंदो हो। खोड़े साहिब खे खोड़े साहिब जो दोस्त हो वसाण साहिबु, चईसि हितां बीह। हिन जो ठीकु आहे, ऐं तव्हां ॿिया हुन सम्झो त मां शायदि हितां बिना मुक़ाबले चुनीसि, पर काई साहिबु जेको आहे सो उतां हलियो ऐं उन जेको आहे सो चयो त मां अची हिन जे साम्हूं फार्म भरीसि। सांगड़ पहुतो, पहुचण खां पोइ ॾिठो त काई साहिबु आयो फार्म थो भरे। पोइ तव्हांखे ख़बर आहे छा कयूं, उन वक़्त जे कलेक्टर जेको आहे सो हिन खे पुलिस जे ज़रिए जेको आहे सो गाॾी में विहारे घटि संझोरे वारे रोड ते जेको आहे सो 8-9 किलोमीटर अॻिते छॾे आया ऐं हिन खे छॾे ॾिनऊं। ऐं परियां संझोरे खां गाॾियूं बंदि, नवाब शाह खां गाॾियूं बंदि, कंहिंखे चऊं को बि हिन खे खणंदो कोन को। माना त सिंध जा सॼण, सिंध जा दोस्त हमेशह सूरनि में। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त हीअ पोइ तव्हां पंधु हलियो आहे ऐं अची सांगड़ पहुतो आहे कही ऐं उते पोइ हुननि चयो साईं हाणे त 6 था थियनि, टाइम हू 5 बजा, हाणे तव्हांजो फार्म नथा वठी सघूं भरे सघूं। त इहा ॿी हिन जी ॾिसो केॾी वॾी मुड़सी हुई हिन जी, जेका इहा हिकिड़ो उसूल परस। ॿियो त हिन हारियुनि जे लाइ जेको कयो न, हिन जो असुलु उसूल जेको हुयो त सिंध में जेके वञा विया हलिया हितां लॾे, उन्हनि जी जेका ज़मीन रहियल आहे उहा ही जेके हारी आहिनि हिते जा, जेके हुते काब्ज़ हुआ, जेके हारी हुआ उन्हनि हिंदुनि जा, उन्हनि खे मिलणु घुरिजे। उन्हनि ते हिन वॾी फाइट कई ऐं हिन उते उन्हनि जे लाइ जेको आहे सो सॼे नवाबशाह ज़िले में, साईं सांगड़ ज़िले में कमु कयो। ऐं उन कम में मां तव्हांखे ॿुधायां त असांजे लुंडे में हिकिड़ो बादल बुरोही हूंदो हो, उहो अहिड़ो मुड़ुसु माण्हू हो जो उन उते वॾेरनि सां एतिरो झेड़ो खाधो जो पछाड़ीअ में हिते भाऊ मोराई साहिबु गाॾी खाते में सारहारी जे हिकिड़े वॾेरे जेको आहे सो पीर हो, उन हुनखे गोलियूं हणाए हिते गाॾी खाते में घर जे साम्हूं सुल्तान होटल साम्हूं मारा छॾियऊंसि। पोइ इहो वाहिद शख़्स हो काई साहिबु जेको अची हुनजो केस विढ़ियो, सभु का ॻाल्हि की हुननि जे ॿारनि बचनि जो ख़्यालु करणु, हर का ॻाल्हि करणु। ऐं हीअ हारियुनि जी तनज़ीम जेका आहे मां त हुनखे सम्झां त सिंध में 47 खां पोइ हारी जिदोजहद जी काई साहिबु अलामत हुयो ऐं उहे एतिरियूं कॉन्फ्रेंसूं कराईंदो हो जो भाषानी साहिब खे वठी आयो लुंडे मंझि, उते छॾे हू बादल बुरोही मरी वियो हो त उन वीचारे खे मारियूं, त उते भाषानी साहिब खे वठी आयो, उहो फातिह करणु आयो उते। त इहे जेके आहे हिन जा काई साहिब जा अहिड़ा कम हुया जंहिंमां हारी नारी जेके आहिनि अॼु बि असांजे सचो ॿुधायांव त इहे जेके तर जिते हारी में कमु कयल हो काई साहिब जो, उते नज़रियाती वर्कर उहे केतिरा उन दौर जा पैदा कयल साईं रसूल पलजे जे पार्टीअ में आहिनि, गॾु आहिनि। ऐं उन वक़्तु जेको आहे सो साईं पलियो साहिबु जीअं ॿुधायो त आउं बि उन सां गॾु हुउसि, त आउं त चवंदुसि त जेकॾहिं उन वक़्तु असांजी हुकूमत जेका हुई, इहो लियाक़तुद्दीन ख़ान जेको हो, जंहिं असां सिंधियुनि ते जेको आहे सो वॾो हिकिड़ो ज़ुल्म कयो उन वक़्त जे प्राइम मिनिस्टर जो, असांजो इहो एवेक्यू प्रॉपर्टी एक्ट पास करे असांजूं जेके प्रॉपर्टियूं घर ॿनियूं ॿारा सभु असांजे जेके आहिनि से चईंदा बाबा उतां रुॻो खथूनी खणी अचो, सही थियल हुजे त तव्हांखे सभु ॾेई छॾियूं। उन लाइ हिननि 2-3 माण्हू हुआ जंहिंमें साईं पलिए साहिब जो बि किरदारु पंहिंजी जॻह ते आहे। पोइ उन वक़्त में लीड जेको कयो पिए सो हिन पे कयो साईं काई साहिबु। ऐं ॿियो अब्दुल ख़ालिक़ आज़ादु हूंदो, तव्हां ॿुधो हूंदो, उहो बि नज़रियाती माण्हू हो, उहो आज़ादु अख़बार नवाब शाह मां कढंदो हो ऐं उहो बि हिन सां गॾु हूंदो हो। डॉक्टर हसानंद हूंदो हो, उहो डॉक्टर हूंदो हो, उहो बि साईं वारनि सां गॾु हूंदो हो। पोइ इहे गॾिजी ऐं मोहम्मद लाखो सकंड वारो, त हिननि जो अञा ताणी जेको आहे सो काई साहिब खे माण्हू हारी क्लास जेको आहे सो यादि कनि था। हीअ त मोराई साहिबु आऊं त चवंदो आहियां त हिन वक़्तु क़ौम परस्त हो न, नेशनलिस्ट हो न, सिंध जी काज़ लाइ उन वक़्तु मेन चीज़ हुई इहो ई हुई हारियुनि जी ऐं प्रॉपर्टी जी। त इहा जेका आहे सा ॿाहिरनि माण्हू खे न मिलणु घुरिजे, पर हिते माण्हू खे मिले। उन लाइ हिन जेल काटिया, जिदोजहद कई। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 1973-74 में जेको आहे हिन माण्हू ते ॿियो वक़्तु आयो, उहो वक़्तु पंहिंजो हुयो, बावजूदि हुनजे हिनखे एतिरो कक कयो वियो जो हीअ पछाड़ीअ में यूसुफ लगारी वटि वियो मीर प्रकाश में, चई ॻाल्हि ॿुध, मूंखे हिते मुल्क में रहणु कोन ॾींदा, मूंखे हिते हीअ कक था कनि, हाणे मूंखे इंडिया वञिणो आहे, पार करिणो आहे, मूंखे कोशिशि करे तव्हां पार कराए। पोइ यूसुफ लगारी जो रिकॉर्ड अथव, हिन पंहिंजे साईं काई साहिबु पंहिंजे किताब में लिखो अथव, हुनजो ज़िक्र कयो अथसि त पोइ हिन मूंखे मदद कई, जेको आऊं इहो थप पार कर सॼो क्रॉस करे पंधु हली ऐं वञी हलियोसि, वञी इंडिया में रहियुसि ऐं उते वञी जेको आहे सो हिन पंहिंजो कमु कयो। त
ऐं उते शायदि केतिरनि वॾनि लीडरनि सां हिन मुलाक़ातूं कयूं। पोइ वरी जॾहिं मोटी आया त हिते उहा साॻी जेका आहे हुननि जी पंहिंजी हिकिड़ी सोच जेका आहे जंहिंखे थिंकिंग चइजे थो उहा हिते पखेड़ियऊं। ऐं असां त सच थो ॿुधायां त मां त चवंदो आहियां दोस्तनि खे त हिन वक़्तु जेके हारी कमेटियूं आहिनि या हारियुनि लाइ जेकॾहिं को कमु केरु करे थो आउं त माण्हू जिथे ॾिसंदो आहियां उहो 2 साल में हिकु दफ़ो हारी ॾिसंदो आहियां सिर्फ़ु हिन हैदरबद जतोई मरूम जे वरसीअ ते। ऐं जेकॾहिं ॿिया आम तौर ते जेकॾहिं सिंध में ॾिठो वेंदो त मूंखे मौक़ो जॾहिं साईं पलियो साहिबु ॾींदो आहे त आउं वेंदो आहियां त ॾिसां त हारी ग़रीब गुरबो हज़ारे तइदाद में हूंदा आहिनि। ऐं ईअं बि कोन त रुॻो उन्हनि खे ईअं रुॻो घुराए ऐं उन्हनि खे रुॻो तकीर ॿुधाए ऐं चए बाबा असां तव्हां हक़नि लाइ विढ़ूं था न, पर हिन वक़्तु इहा हिकिड़ी नवाण आयल आहे उन दौर खां पोइ जी त बाबा हिननि खे कुझु नज़राती तौर तरबियत ॾिजे, तइलीम ॾिजे त जीअं हीउ जेको आहे सो पंहिंजे क़ौम में अहिड़ो कमु कनि जो अॻिते हक़ जेके आहिनि हारियुनि जा ग़रीबनि जा पोहरियतनि जा उहे वठी सघजनि। साईं मोराई साहिबु साईं हिन मां हिकिड़ी ॻाल्हि सुवाल थो थिए त लियाक़त अली ख़ान जेको क़ानून पास कयो त मूंखे जेसिताईं यादि थो अचे त भई 10,000 खां वधीक सिंधी लोकल हिंदुओ खां प्रॉपर्टी नथो ख़रीद करे सघे। उन खां पोइ जीअं तव्हां चयो त हीउ जेको कूड़ो किलेमनि वारो सॼो ड्रामो रचायो वियो, पलीजो साहिबु तव्हां इन दौर खे छा था सम्झो त इहो कारो दौर हो सिंध जे लाइ जो इन दौर जे करे सिंधी माण्हू अॼु जेको पोइते पियल आहे सो उन्हनि फ़ैसिलनि जे करे आहे। छो त जेकॾहिं तव्हां हितां हिंदू सिंधी जेका प्रॉपर्टी छॾे विया असां एवेक्यू टेक ओवर कई या मुहाजरनि खे मिली जे सिंधियुनि खे मिले हा त अॼु सिंधी माण्हू एतिरो पोइ इकनॉमिकली इक़्तिसादी तौर ते पोइते पियल न हुजे हा। साईं असुल हीअ हुई त लियाक़त अली एंड कंपनी ऐं असांजा ॿिया जेके दोस्त हुआ चौधरी ख़लीफ़ ज़मान इहे उते ई अंग्रेज़नि सां मिलियल हुआ। भोला भाई देसाई ऐं लियाक़त पैक्ट क़दम क़दम ते इहे माण्हू जिन्ना जे पुठ में खंजर हणंदा रहिया। हिननि सन 1935 में आज़ाद सां ठह कयो राजा साहब खे ऐं हिननि खे राजा इस्माइल ख़ान ऐं ख़लीफ़ ज़मान खे 2 वज़ारतूं ॾियो त मुस्लिम लीग यूपीअ जे दफ़्तर खे हणंदासीं तालो ख़तमु असीतनि सां गॾु। 24 कलाक माण्हू सरकार बहादुर सां हुआ। 24 कलाक लॉर्ड वेविल रखियो आहे त हीउ पंहिंजो माण्हू आहे। सभिनी वाइसरान सां हीउ मिलियल हो जिना जे ख़िलाफ़ ई सॼो वक़्तु रहिया। जिना तॾहिं चयो त मुंहिंजे टाइप राइटर मुंहिंजे सेक्रेटरीअ पाकिस्तान आज़ादु करायो। मतिलबु हो त सभु हुननि सां गॾु आहे। इहो जेको सो त हमिलो हो हीअ फ़ौज वठी आया हुआ पाकिस्तान कब्ज़े करण लाइ। हीअ असां साम्राज्य जा एजेंट थी मिली ख़बरूं करे तव्हांखे ख़बर आहे लियाक़त अली ख़ान एम्बेसी में वञी क्लर्क ब्लर्क खे या धोकड़ कंदा। हीअ काबिज़ फ़ौज हुई जीअं तैमूर हो, जीअं हलाकू हो, जीअं नादर शाह हो, तीअं हीअ फ़ौज ठही साम्राज्य सां सलाह करे काबिज़ फ़ौज हुई अञा थी वेठी आहे। पर साईं असां इहो ज़रूरु ज़िक्र कंदासीं जॾहिं इहो सभु मामलनि जो ज़िक्र थींदो त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थींदी त असांजी उन ज़माने में जेका सियासी क़ादत हुई या त मुतहद कान्हे या वरी नाल हुई न त इन क़िस्म जा फ़ैसिला थिया ज़रूरु एहतजाज थियणु खपे का तहरीक हलणु खपे फोर्सफुल तहरीक हुजणु खपे इहे फ़ैसिला न थियणु ॾियनि। साईं मुंहिंजा इहो फ़ैसिलो इन तव्हांजो फ़ैसिलो पिया कयो पंहिंजे ज़मीन जो। ज़मीन जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त सॼी दुनिया खे ख़बर आहे त टेनेंट्स एक्ट जेके रजिस्ट्रेशन एक्ट ते सभई हुआ इहे जेके मिल्कियतूं हिननि हिंदुनि जूं चयूं थिएसि हिंदुनि जूं मिल्कियतूं हुयूं ई न। अंडर द लॉ इहे हिंदुनि जूं हुयूं कोन। ऐं ॿियो सम्झो रेगुलेटरी कमिश्नर वटि जेके मूंखे चई छा खणी आयो मुंहिंजी एप्लीकेशन खणी आयो असांजी ज़मीन हारियुनि जी ऐं आम सिंधियुनि जी हिंदुनि जी प्रॉपर्टी पिया ट्रीट कनि चई कंहिंजे पारां आहियूं मुंहिंजो हारियुनि जे पारां आहियूं चई अपील डिसमिस्ड। मुंहिंजो साईं तव्हां मुंहिंजी एप्लीकेशन ॿुधी कान्हे पढ़ी कान्हे मुंहिंजे हथ मां वठी वञो त लिखी हर्ड एडवोकेट डिसमिस्ड। ऐं वैसे अपील लाइ कराची में साॻियो माण्हू वेठा हुआ साॻियो हू हेठि ॿुधण वारा उहे अपील ॿुधण वारा उहे टपील ॿुधण वारा हुआ। मूं सॼी ॻाल्हि ॿुधी ॾाढी फज़ीलत सां ॿुधई कुर्ब सां मुहबत सां मूं सॼो लॉ ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट रजिस्ट्रेशन सॼो पढ़ी दास्तान। मूंखे चई तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजो रसूल अशफली जो। चई उहा भित ॾिसे थो मुंहिंजो हा चई गो एंड स्ट्राइक यूअर हेड अगेंस्ट इट पंहिंजो मथो वञी भित सां असीं खणंदासीं। मूं लिखियो सभिनी हथ अख़बार में लिखियो। हीउ दहशतगर्द टोलो हो तंहिं करे इलीगल कब्ज़ा हुआ कानून जो मज़ाक हो। ही हुई लीगल ऐं एडमिनिस्ट्रेटिव दहशतगर्द हिकिड़ा टेररिस्ट वेठा हुआ को DC आहे को फलाणो आहे को कमिश्नर आहे को फलाणो आहे भोला मोहम्मद जहिड़ा माण्हू वेठा हुआ
चौधरी महमूद अली मिसणो पुठियां हिकिड़ो मियो 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 करण वारा अयूब खे हिननि भाड़े ते करे छॾियो हिकिड़ी टेरर फ़ौज हुई ऐं जिनाह खे कढी छॾियूं 25 तारीख़ पाकिस्तान मुस्लिम लीग ठही पहिरीं ॾींहुं जिनाह खे वाकआउट करे कढी छॾियूं ठहराव पेश कयूं त या गवर्नर जनरल थी या हिते मुस्लिम लीग में रह हिन चयो हिन मुस्लिम लीग में नथो रहां जंहिंमें हिन क़िस्म जा आहिनि हे सभु गुंडा जिनाह खे फिरी विया 25-26 तारीख़ आयशा जलाल पढ़ो सभिनी लिखियो पिया कढी छॾियूं जिनाह खे मुस्लिम लीग में कढी छॾियूं हिकु दहशतगर्द ॾेई वेठा जिनाह खे मारे छॾियूं सीअ में हुनखे ज़ियारत में रखियूं हिकु एम्बुलेंस कान हुई तड़पंदे मरी वियो ही टेररिस्टनि सां पाकिस्तान ते कब्ज़ो कयो आहे ज़माने खां वठी को ला को ऑर्डर का ज़मीन ऐं हारियुनि जा हक़ हुआ टेनेंसी एक्ट उहे पास थी चुको हो उन में हिननि का कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ु उहो हारियुनि वारो फ़िक्रो कढी इहा ज़मीन हारियुनि जे हक़नि खां सवाइ हुननि खे ॾेई छॾी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो टेनेंसी एक्ट हारियुनि खे हक़ हो न हिननि खे कहिड़ो हक़ हो उनजी बुनियादी तरफ़ फेराइण जो ऐं ॿियो सॼी जेका मशीनरी हुई हिननि सेंट्रल गवर्नमेंट खे ॾी प्रोविंशियल गवर्नमेंट खे हिननि खो करे सभु पावर अपॉइंटमेंट ट्रांसफर सॼी एडमिनिस्ट्रेटिव मशीन खीसे विझी छॾियूं पोइ पास कयूं प्रोदा जंहिंखे खपे किराए छॾियो खोड़े किराए वरी साईं लेक आयो असांजो पीर साईं सभु सुभाणे पीर साईं आयो उनखे कुराए वरी यूज़ वारो वरी वियो हिननि ते हिकिड़ी त दहशतगर्दी पैदा कई अॼु हिते उहा जारी आहे नाज़रीन असां सां गॾु रहिजो वठूं था हिकिड़ो वक़फ़ो ऐं वरी पोइ मिलंदासीं वक़फ़े खां पोइ वेलकम बैक नाज़रीन रसूल पलीचो साहब तव्हां महिरबानी करे ॿुधायो त तव्हां काज़ी साहिब जो को अहिड़ो अंग अहिड़ी हिकु ॻाल्हि जितां तव्हां महसूसु कयो था त काज़ी साहिब इंस्पायरेशन हासिलु कई हुजे या तव्हां चाहींदो त तव्हां असांजे नाज़रीन खे अञा को अहिड़ो ॿी ॻाल्हि ॿुधाए जेको अॻु में बहस न थी आहे रही साहिबु आऊं ॿुधाइण हीअ थो चाहियां त हीअ जेके माण्हू हुआ सवेल ॻाल्हि कंदे कंदे असांजो दोस्त उहा ॻाल्हि उते रहिजी वई दरअसल सिंध में का तनज़ीम मयारी ऐं हाल सारू मिसाली हुई त फ़क़ति सिंध हारी कमेटी हुई ॿी उन खां पोइ कान रही आहे रुॻो ॾटा आहिनि रुॻो कूड़ आहिनि उहे बेमिसाल माण्हू उहे लाजवाब माण्हू उन दौर पैदा कया पोइ रुॻो फ्राडूं पैदा थियूं काज़ी फैज़ मोहम्मद जहिड़ा माण्हू ऐं ॿिया सभु साथी हैदराबाद जतोई ग़ुलाम अहमद लग़ारी हिकिड़ो माण्हू काज़ी अकेलो थोरी हो हिकिड़ो साथ हो जिन हिक ॿिए खे इंस्पायर बि कयो जेके हिक ॿिए खे वठी विया हिकिड़ो माण्हू काज़ी साहिब जो चौगिर्द जेको माण्हू हो सो लख लहे थी लोड जिया अथनि जतन जी ऐं हीअ क़ौम परस्तीअ जे महदूद माना में कोन हुआ हिननि लाइ बंगाली पोरियत बि साॻिया हुआ इंटरनेशनलिज़म हुआ बैन अक़वामियत जो अहसासु हो हे माण्हू ॾियणु सिखिया हुआ वठणु सिखिया ई कोन हुआ हाणे वॾी उमिरि में सन 1959 में जॾहिं यहिया जो दौरु हो तॾहिं हिकिड़ी राति हुआसीं सुबुह जो जदोजहद पहिरीं असांजो लाला कादर बुख हड़ताल ते वेठो वॾियूं सिंधीअ में इलेक्शन में लिस्टूं सिंधीअ में नथे छपायूं वॾो हिकिड़ो कहरो सिंध जे मथां सिंध में रुॻो लिस्टूं बि न छपजनि सिंधीअ में उहे बि उर्दू में छपजनि हिकिड़ो दौरु ऐं सभु वॾेरा जेके चुप करे वेठा हुआ उन में सभिनी माण्हू जदोजहद कयूं शागिर्द वग़ैरह हुआ नेठि लठूं हणी सभु ॾेई करे छॾियूं पोइ काज़ी साहिब अची वेठो ऐं ग़ुलाम लग़ारी माण्हू हुआ आधी राति हिन ते लठियूं लॻियूं कंहिंजा हॾ गुॾ भॻिया हिननि खे ज़बरदस्ती खणी बस में कयूं खणी विया उनजे ॿिए ॾींहुं हिननि चयो सॼो मुल्क ख़तमु थी वियो उनजे ॿिए ॾींहुं असां हुआसीं ऐं इस्पताल में हुउसि पोइ अख़्तर बलोच बुख हड़ताल ते वेठी उन खां पोइ सॼे यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द गॾु थिया उन वाक़े खां पोइ सिंध में उहा ज़बरदस्त तहरीक शुरू थी जंहिं हिननि जा ॾंद खटा करे इहो असां 1969 जो ज़मानो सिंधीअ में लिस्टूं शाये हुन में कराई वयूं बुख हड़तालूं सॼी सिंध में थियूं हुयूं पर उहा राति जंहिं राति हिननि सां इहा लथी पोइ सिंध खे गैरत आई माना अहिड़नि माण्हुनि ते ज़ाती जिन्सी हिननि जो दिमाग़ ख़राबु थियो आहे सॼी सिंध उथी बीठी पहिरीं अख़्तर आई हुन सां गॾु हुई पोइ शागिर्द आया पोइ सॼी सिंध उथी बीठी पोइ हथ पेर ठरी विया हिननि जी सभई बहुत बल्कि उन तहरीक जो बुनियाद पियो जो वञी टुटी एब्सोल्युटली साईं उहो काई साहिबु लिखे थो पंहिंजे हिन में किताब में त पोइ अख़्तर जेल में आई पोइ नंढड़ी त पोइ आऊं हुननि ॿारनि सभिनी जेके ईंदा हुआ सभिनी जो पियो ख्यालु कंदो पर काई साहिब खे 18 ॾींहं थी आया माना बुख हड़ताल वारे रोज़ में आख़िर में LMC अस्पताल में पोइ डॉक्टर जो चई हफ़्तो ॾेढ हफ़्तो जो रोज़ो वधीक हलियो त
त पोइ हमरा बचंदो कोन को। त उन वक़्त में होॾे वरी शेख मुजीब रहमान लॻो पियो त ॿ मारो हले जेको आहे कारकुन जेको आहे लीडर सां पियो थो मरे, ख़ुदा खे मञो साईं। उहो काई साहिब जो रोज़ टोड़ण खां अॻु में उहो इहो जेको आयो त सिंधी में लिस्टूं छपजंदियूं, मार्शल लॉ टुटी त काई साहिब चयो मां रोज़ो कोन, मूंखे ॿुधायो अची पुलिस वारे में, तूं पुलिस वारे खे मुंहिंजो तूं भले हाणे तो ड्यूटी ख़तमु करे त हल, मां आज़ादु थियुसि। त पोइ ॿियो वरी कंफर्म अख़बार में पढ़ी चिटा विटा करे पोइ मूं रोज़ो तारी ॻाल्हि कर, उहा सिस्टम शुरू थियो जो नेठ हिन खे टोड़णो पियो, उहा तरीक़ो हुई जंहिंमें उहे माण्हू कहाणी बाज़ न हुआ, दास्तान गो न हुआ। हिकिड़ी ॾींहुं ॻाल्हि कई पोइ असां इहा ॻाल्हि क़ुर में लिखियलु कोन्हे तंहिं करे कोन कंदासीं। न सचो माण्हू सचो ॻाल्हि सचो करे सचा बीह माण्हू। रहंदा हुआ, ज़मीन जुंबत गुल मोहम्मद तंहिं कहिड़ीअ कबो को जो रहणीअ रहियो न सुपरी ॻाल्हि कजे उहा कहिड़ी जंहिंमें माण्हू जो अमल न हुजे। हे उहे माण्हू आहे जिन जो वात ऐं ज़बान ऐं पेर ऐं क़दम पंहिंजो पाण खे अर्को वेठा हुआ। यानी जां हुई जीअरी विरची न वेठी वञी भूं पेठी सिकंदी खे सॼणे आख़िरी दम ताईं। पोइ हिते न हटिया लूणूं वठो वंज वाट कंध में फेरज कॾहिं लोणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चए। हे माण्हू उन ते कार बंदो आहे ऐं सॼी ज़िंदगी अर्पे छॾियूं। हिकिड़ो अखर में हिन में कूड़ जो हुई कोन, गशो हो कोन, डटो हो कोन, हिकिड़ी तार उन्हनि में कूड़ी न हुई। बेअक़ल हूंदा, चरिया हूंदा, माण्हू हूंदा, रुगो काज़ाब हिकिड़ो थोरी हुयो। सॼो दौर में उहे जेको तरचा थो, इहे माण्हू हीरा हुआ, इहे आइडियल्स आहिनि, इहे मॉडल्स आहिनि। सिंध खे इन्हनि माण्हुनि खे नक्श क़दम ते हलणो पवंदो। काज़ी साहब ऐं ॿियनि हैदराबाद जतोई वारा इहे माण्हू, इन्हनि जे पुठियां हलणो पवंदो। मेमन साहब तव्हां ॿुधायो महिरबानी करे त तव्हांखे को ॿियो अहिड़ो यादगार वाक़ियो जेको काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जिन जो असां तव्हां अॼु जिन जो तव्हां हिते ज़िक्र करणु चाहियो। हा, उहा हीअ आहे त 1958 में 7-8 ते जॾहिं अयूब खान जो रिवोल्यूशन आयो, फ़ौजी हुकूमत आई, त नवंबर में जे एंड में असांजी भटाई शाह लतीफ़ साईं जो उर्स हुयो। इहो बि अक्टूबर में हो, इहो इनकलाब अक्टूबर में आयो। हा, अक्टूबर में। अक्टूबर ॾाढा गरा महीना रहिया, गरा महीना 58 में पाकिस्तान लाइ अयूब खान जी मार्शल लॉ फ़ौजी हुकूमत थी। नवंबर जे एंड में भटाई साहिब जो उर्स हुयो। असांजी हिकिड़ी मोतबर शख़्स सिंधी जेका हुई, तंहिं अयूब खान खे चयो त तव्हां भटाई साहिब जो जेको आहे उर्स जो इफ़्तिदाह कयो। काई साहिब जेको आहे सो सांगड़ वियो हो उते कंहिं कोर्ट में हियरिंग हुई, उतां मोटियो त शहदादपुर आयो, उते असां वटि आयो। मूंसां या मुंहिंजे मामो आहे मां मौला बख़्श, उन सां हिन जी वरी सवाल तमामु घणी हूंदी। असांखे चई हीउ ज़ुल्म ॾिसो था, छा असां वटि सिंध में को अहिड़ो को दानश्वर या शाइर या को अदीब कोन्हे को जंहिंखां या को ॾाहो को जंहिं इफ़्तिदा भटाई साहिब जे उर्स जो उनखां कराए वञे। हीउ हिकिड़ो जंहिंखे सिंधी कान थी अचे ऐं जंहिंखे हिकिड़ो शहर यादि कोन्हे को साईं भटाई घोट जो, उनखे हिन दावत कई आहे। हाणे पाण प्रोटेस्ट कंदासीं। असांजे साईं हुकुम चई बसि ऐं उन जंहिं ॾींहुं भटाई साहिब जो उर्स थींदो, हीउ जंहिं महिल हिन जो हीउ ईंदो इफ़्तिदाह करणु, ऐं तव्हां वटि ईंदुसि सुबुह जो 4-5 कलाक अॻु में, पाण गॾिजी तव्हां कार में निकिरंदासूं, पोइ आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त छा कंदासूं। साईं हिन साईं कारा झंडा ठाहिराया, घटि में घटि 25-30। हीउ 7-8 वकील वठी आयो नवाब शाह जा, 5-6 वकील सांगड़ जा, ऐं 3-4 वकील हिते जा शहदादपुर जा, ऐं 3-4 ॼणा असां ॿिया हुआसीं। ऐं 30-35 ॼणनि जो जथो जेको आहे सो अहिड़े रस्ते सां वठी हलियो जो जीअं न तव्हां हिन में तंहिं ज़माने भिटूं थियूं रोड सां ॿिन्ही पासे। इन्हनि वेंदे हिन खाॿे पासे जेका सो भिटूं हुयूं, उन्हनि भिटुनि जे अंदरि जेको आहे सो असां सभु वेही रहियासीं कारा झंडा खणी। हाणे कंहिंखे ख़बर ई कान पई, असां 3 कलाक 3.5 कलाक पंहिंजा दिला पाणी जा खणी वियासीं ऐं बिस्कुट वठी हलियो साईं, उहे पे खाधासीं, पाणी पे पीतोसीं। हाणे जॾहिं अयूब खान जो इहो सॼो काफ़िलो उतां पास पे थियो त असां कारा झंडा सभु खणी भिट ते बीह रहियासीं। त तव्हांखे ख़बर आहे त केतिरो माण्हू जेको आहे ऐं हू जेके पुलिस वारा हुआ या सीआईडी वारा केतिरा परेशान थी विया, उहे हिकदमि भाॼ खाधऊं असां ॾे। पोइ उते असांखे चयूं भाई तव्हां छा कयो, असां प्रोटेस्ट कयो, असां विढ़ियो त कोन्हे को असांखे हथ में बंदूक आहे न को ॿियो काए, हीअ झंडा सो कारा आहिनि, ॿिया ही कलम ऐं पेंसिलूं आहिनि, हाणे मर्ज़ी आहे तव्हांजी। बसि पोइ को अशराफ़ हुयो को उन्हनि जो हेड, उन चयोसीं हाणे महिरबानी कयो असांजी बि इज़त इहे रखो,
पंहिंजी बि इज़त जेके प्यारी अथव त इन भिटुनि मां एॾा ई हाल हलिया वञो बाक़ी हाणे महिरबानी कयो हितां हेॾे न अचो असां चयोसीं महिरबानी असां फिरी गिरी रोड ते वरी वियासीं उते कारियूं बीठियूं सभु को पंहिंजे ॻोठ हली वियो इहा असांजी घटि ॻाल्हि कान्हे 1958 में हिन जी हिमत हुई ऐं असां जहिड़नि जवाननि खे बि असां बि ओॾी महिल जेको आहे सो उन्हनि खे हिकिड़ो उत्साह ॾियारणु ऐं अॻिते जे लाइ बि असां ॿियनि खे ॿुधाईंदो बाबा हीअ अहिड़ा माण्हू हूंदा हुआ न हींअर हिमत कयो न उन्हनि माण्हुनि जेको आहे उन जेल खां ॾिना न अयूब खान जे मार्शल खां ॾिना त इहो बि हिन जो तव्हां इहा 1958 जी ॻाल्हि था कयो 1958 जी मां 1968 जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे त तंहिं ज़माने में लतीफ़ जे मेले ते यूनिवर्सिटी जा छोकिरा बसूं भरे विया ऐं जिन GSUनि जा नारा आया तिन खे गिरफ़्तार कयो GSUनि जे नारे ते तॾहिं गिरफ़्तार थींदो उहो माण्हू काज़ी जावेद साहिबु असां वटि मौजूदु आहे हुननि खां पुछंदासीं त पाण पंहिंजे वालिद साहिब खे वालिद जी हैसियत सां कीअं ॾिठुनि सियासतदान जी हैसियत सां कीअं ॾिठुनि मौसीकार जी हैसियत सां कीअं ॾिठुनि ऐं उन्हनि जो को ॿियो पहलू हुजे त महिरबानी करे असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि आउं सम्झां थो त काए साहिब जो जेको ह्यूमन आस्पेक्ट आहे हुनजी जेका ख़ुदि हिकिड़ो किरदार जे हवाले सां जेका हुनजा जेके मॉरलिटी जा जेके आहिनि उन ते हिकिड़ो तमामु बीहंदड़ माण्हू हो ऐं बहसियत फादर तमामु प्यारु कंदड़ माण्हू ऐं उनजी वॾे वॾी जेका रेवोल्यूशनरी ॻाल्हि इहा हुई त उहो जॾहिं हालाणीअ मां नवाब शाह लॾे आयो त उनजी हिकिड़ी ख़ासि वजह आहे त पंहिंजी धीअरुनि खे पढ़ायो ऐं इहो माना जहिड़ो असांजे घर में हिकिड़ो स्टेप फॉर्वड हो त हुन पंहिंजी धीअरुनि खे इहो नई ॻाल्हि हुई फैमिली में इंतिहाई नई ॻाल्हि हुई नवाब शाह हुन वक़्त में गर्ल्स कॉलेजिस कोन हूंदा उहे असांजी 2 भेणूं हूंदियूं 3 भेणूं हूंदियूं ॿई छोकिरनि सां गॾु पढ़ंदियूं हुन कॉलेज में त माना इहो हिकिड़ो फ्यूडल कॉन्टेक्स्ट में कीअं हूंदो पियो काए साहिबु कंहिं तरीक़े सां पोइ असांजा जेके ॿाहिरि हूंदा उहो कुझु हलाणे खां चाचा गुलाम आदी असांजो ज़मीदार माण्हू हो त उतां बि इन्फ्लुएंसिस ईंदा हुआ त उते एतिराज़ु कंदा बाबा हुननि सां ऐं रेजिस्ट कंदो ॿियो वॾी ॻाल्हि इहा आहे त काए साहिब जी जेका बि कमाई हूंदी हारी जेका बि वकालत मां कमाईंदो हुन हिकु हिकु पैसो पंहिंजे घरवारी खे ॾींदो उहा घरवारी जो साम्हूं जहिड़ो काए साहिब पाण मोहताज पोइ उहो वरी असांजी अम्मा हूंदी हुनखे ख़बर हूंदी इहे पैसा कीअं एलोकेट कंदा पोइ सॼा पैसा एजुकेशन में वेंदा हुआ ज़मानी सुठी कान खाधी हूंदी घर में पर असांजे माना पटारे में मां पढ़ंदो हुउसि त को मुंहिंजे घर मुंहिंजे पीउ वटि एॾा पैसा कोन आहिनि मूंखे हुन वक़्तु पटारे कॉलेज में पढ़ाए पर उहे माना बुखियूं काटे पर हर हफ़्ते ख़त लिखंदो हर हफ़्ते इहो अहसासु ॾियारींदो हुओ बाबा तूं ग़रीब जो ॿारु आहीं तोखे हिन पंहिंजे दोस्तनि मां किथे इन्फ्लुएंस न वठणु घुरिजे ऐं महिरबानी करे कंहिं बि तरीक़े सां मां कीअं ॾुखियो वक़्तु करे तोखे पढ़ायां थो पोइ का न का ॾुख जी ॻाल्हि अखाणी जी ॻाल्हि हे ईअं माना हिकिड़ो जस्ट टू क्रिएट अ पेन इन चिल्ड्रन पोइ इहा हुनजी जेका आहे काए साहिब जी वॾी जेका अहम शइ त हुनजे कोल ऐं फिल्म में आउं सम्झां थो त को फ़र्क़ु न हो हुनजी हिकिड़ी माना जेको हो सलीस सिधो ऐं सादो जीअं हूंदो जज़्बाती हो रिएक्ट कंदो पंहिंजी जाइ ते इंतिहाई हसास माण्हू हो ऐं ॿियो हुनजो जेको सो मौसीक़ी सां जेको आहे सो असांजे घर में हर हफ़्ते का न का जेका आहे मौसीक़ी जी महफ़िल मौसीक़ी फैज़मंद फैज़ुब असां वटि आयो त उस्ताद बड़े गुलाम अली त माना अच्छा उस्ताद बड़े गुलाम अली खान उस्ताद बड़े गुलाम अली फ्रीक्वेंटली ईंदो हुयो उस्ताद बड़े गुलाम अली जेके त बाबा खे हाणे आऊं त काए साहिब तां हलायां पियो उहो छा वञा डिफेंस मिनिस्टर हूंदो अयूब खान को किथे उस्ताद बड़े गुलाम अली ॻायो पिए सो महिमान ख़ासि उस्ताद बड़े गुलाम अली ॻाईंदे जेको आहे सो उथी वियो हाणे उस्ताद बड़े गुलाम अली महसूसु कंदो आहे हाणे हिते त मुंहिंजे कारण पोइ हिंदुस्तान वियो रेडियो दिल्ली ते जेको आहे सोनी जेका पज़ीराई थी ऐं ख़ुदि हुन में बाबा जी हिकिड़ी ठुमरी अथव सिंधीअ में जेका उस्ताद बड़े गुलाम अली ॻाई आहे मारुनि मिठियूं ॻाल्हियूं दम दम में यादि पवनि मारुनि मिठियूं पोइ हुनजा जेके एक्सेंट जा जेके सिंधी जा जेके उहे जेके आहिनि उहे बाबा हुनखे जेको आहे सो असांजी वॾी भेण खे उस्ताद बड़े गुलाम जी अंज में खणी वेंदो पोइ ॻाईंदो असांजे घर जो हिकिड़ो जेको आहे सो पोइ आख़िर में बंगलो ठारायईं पैसा वैसा जेके जेको अयूब खान जेका पाबंदी हुई मां दिलि आहे करे हमेशह पाबंदी लॻी पई हुजे त माना उहो सीरियस तरीक़े सां का वकालत करे कुझु घर में ॾियो पोइ सोसाइटी में उते शिफ्ट कोन्ह थियो कॾहिं बि शिफ्ट कोन्ह थियो उनखे पंहिंजी आजिज़ी पंहिंजी जेका आहे सा फ़क़ीराइप सां तमामु घणी जेका आहे सा इंतिहाई फ़क़ीर तबियत माना फ़क़ीर मनश क़िस्म जो माण्हू काए साहिब जी जेका सिग्निफिकेंस हिन वक़्तु पए थी पलजो साहिब सां मां उहो चवणु चाहींदुसि त उहो जेको रोल मॉडल तव्हांजो हो हारी कमेटी वारो या जेके बि हुआ अॼु जेका मार्केट जी जेका फेल्यूअर थियो आहे अमेरिका जे अंदरि जेका कैपिटलिज़म जी जेका फेल्यूअर थी आहे या ख़ुदि सोशलिज़म ते जेका हिकिड़ी क्रिटिक हुई त सोशलिज़म जे अंदरि डेमोक्रेसी न आहे विदिन सोशलिज़म ठीकु आहे पंहिंजे हथ माण्हुनि खे डिस्ट्रीब्यूट करे पियो पर हुन में हिकिड़ी जॻह काए साहिब सोशलिज़म इन कॉन्टेक्स्ट में क्रिटिक हो त हुन में डेमोक्रेसी न आहे कैपिटलिज़म जो क्रिटिक हो त माना हिन में जेको आहे सो माण्हुनि लाइ का शइ आई कान का पर फ्रीडम
एक्सप्रेशन जो फ्रीडम ऐं डेमोक्रेसी जो काई साहब हिकिड़ो लवर त ॿिन्ही जो हिकिड़ो संगम हुन चाहियो पियो त हीउ वक़्तु आहे काई साहब जो रोल मॉडल खे खणी हलण जे लाइ कंहिं बि हारियुनि खे कुझु कोन ॾिनो का शइ न आहे हारियुनि वटि न तालीम आहे न स्कूल हाणे त डिमार्केट थी असीं जिन स्कूलनि में पढ़ियासीं हुन में हारियुनि जा ॿार पढ़ंदा एच.एम. ख्वाजा जेके जंहिं हारियुनि जे ॿारनि खे पढ़ाइण में बाबा जो तमामु जिगरी माना काज़ी फैज़ में हूंदा नवाब शाह जे अंदरि मां हूंदा 3 माण्हू आहिनि जिन खे सॼी नवाब शाह खे यादि करणु घुरिजे रशीद अहमद शाह तव्हांखे यादि हूंदो एच.एम. ख्वाजा तव्हांखे यादि हूंदो काज़ी फैज़ मोहम्मद जेको आहे सो हुन में उन कॉन्टेस्ट में जो एजुकेशन जो कमु एच.एम. ख्वाजा पियो कयो त हारियुनि जो कमु हू बि हारियुनि जो कमु पियो कयो एच.एम. ख्वाजा बि हारियुनि जो हारियुनि जा ॿार पियो पढ़ाए हाणे उहा जेका तबाही अची वई आहे उनखे रिविज़िट करण जी ज़रूरत आहे ऐं उनखे वरी जोड़ण जी ज़रूरत आहे ऐं नंढा नंढा जेके नज़रियाती मसइला थियनि था पिया उहे वॾे इतिहाद जे साम्हूं जेके आहिनि से सानवीअ था रखनि पिया ऐं जेतिरियूं बि ऑपरेस क़ौमूं नेशन्स क्लासिस आहिनि उनखे हिकु दफ़ो वरी गॾिजणु घुरिजे। साईं उस्ताद फ़तह अली ख़ान काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जिन सां तव्हांजो तमामु वेझो तालुक़ु रहियो आहे तव्हां महिरबानी करे ॿुधायो त तव्हांजो जेको उन्हनि सां तालुक़ु हो सो कहिड़े सिलसिले जो ऐं उन ते थोरी रोशनी विझो। साईं काज़ी साहिब मरहूम हिकिड़ा तमामु बुज़ुर्ग ऐं तमामु हिकिड़ा शफ़ीक़ ऐं तमामु दरवेश क़िस्म जा माण्हू आहे असांजी बि नौजवानी आहे नओं ॻाइणु शुरू कयो अथऊं त मास्टर कामिल साहिबु साम्हूं रहंदा साईं जे घर जे साम्हूं हुननि खे उमाईंदा की वठी अचो ॾाढो जोश में ॻाईंदासीं ऐं आउं काज़ी साहिब जन जो राग बि ॿुधल आहे ऐं मूंखे आइडिया बि ॾींदा हिन खे हीअं न हीअं करे हिन खे हीअं कर पाण राग सम्झी ॻाईंदा हुआ या ईअं काफ़ी पाण ॻाईंदा साईं पको ऐं काफ़ी वग़ैरह लेकिन क्लासिकल जो घणो हुननि खे ऐं साईं मूंखे ॿुधायो जो अलाह ॾिनो नूनारी जेको हो सखर वारो गवैयो हो उहो ख़ान साहिब आशकली ख़ान जो शागिर्दु हो त हुन जा पाण शागिर्द हुआ ऐं साईं काज़ी साहिब जेका ॻाल्हि कई वॾो ग़ुलाम अली ख़ान हिन वटि घणो ईंदो त मुंहिंजे मथां ॾाढा महिरबानी हूंदा हफ़्ते में महीने में 1-2 दफ़ा घुराईंदा हुआ पोइ कॾहिं हुन बंगले ते कॾहिं हिते ई उन्हनि जा दोस्त हूंदा की जज साहिबान अहमद ख़ान बारकती साहिबु साईं महमूद अली शाह बुखारी साहिबु ॿिया के पोइ सॼी राति उते राग थींदो पोइ हिकिड़ी दफ़ा महिरबानी कयूं जो शेख मुजीबुर रहमान साहिबु जॾहिं आयो नवाब शाह में त ताजुद्दीन अहमद ऐं साईं वॾा साईं जी.एम. सैयद साईं ऐं साईं इमदाद मोहन शाह ऐं धामरो साहिब इहे त ॿई साईं जा शागिर्द हूंदा अच्छा त उते बि हुननि जे साम्हूं परफॉर्म करायूं वॾो हिकिड़ो जलसो थियो हा त मूंखे साईं ॾाढो यादि ईंदा आहिनि उहे मुंहिंजे ज़हन में जेके हुननि जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं पोइ पाण बि ॻाए ॿुधाईंदा हुआ ऐं ॾाढा शफ़ीक़ ऐं हिकिड़ा दरवेश मंस माण्हू आहे अहिड़ा माण्हू अॼुकल्ह जे ज़माने में साईं घटि इहा कंपोज़िशन जेका मारुनि मिठियूं ॻाल्हियूं वाह दम दम यादि पवनि मारुनि मिठियूं ॻाल्हियूं इहा कंपोज़िशन त हूंदी लेकिन हिन जा ॿोल वग़ैरह तव्हांजो ॿुधल आहे नी हा साईं वॾे ग़ुलाम अली ख़ान जे आवाज़ में इहा हिन जे मथां सुपरवाइज़िंग जेका हुई काज़ी साहिब जी। नाज़रीन ज़िंदह क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदियूं आहिनि अॼु अचो त असां ऐं तव्हां इहो तहियो कयूं त असां पंहिंजनि हीरोज़ खे यादि कंदासीं ख़ासि तौर ते उन्हनि खे जिन सिंध जे हक़नि जे लाइ सिंध जे मसइलनि लाइ सिंध जे माण्हुनि जे लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो हुजे ऐं बिलाशुबा काज़ी फैज़ मोहम्मद साहिब जिन उन्हनि मां हिकु हुया ऐं अॼु असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था ऐं असां वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए हीरो